पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबेरी। अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे दोस्तों हाणे चाकर जेको आहे जाबर खां जीअं ई तफ़्तीश कंदो, जाबर जूं टंगूं कांपदियूं, छो त हाणे जाबर खे भउ थी बीठो आहे, अगरि मां थोरी बि ग़लती कई फासी वियुसि, चाकर ख़ान मूंखे जीरो गॾह जे पेट में विझी छॾंदो। इन जे करे हाणे जाबर इहा कोशिशि कंदो, उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो, कूड़ियूं सुड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो ऐं गेम खे सांवल ॾांहुं फेरण जी कोशिशि कंदो। ऐं रुंडो बि इहे हाल वाल पियो ॿुधंदो, छो त अॻियो नंबर रुंडे जो आहे। ऐं इन खां पोइ रुंडे खां पोइ छा कंदो चाकर ख़ान, ऐं इन जे करे उन जी इहा कोशिशि आहे त मां हिन खां हाल वाल वठां। ऐं रुंडो इहे ॻाल्हियूं ॿुधंदो ऐं पक कंदो ऐं वरी ओड़ी कहाणी रुंडो ॿुधाईंदो चाकर ख़ान खे, पाण खे पंहिंजे पुटनि खे बचाइण जी कोशिशि कंदो। ऐं अहिड़े हिसाब सां अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे इहे सीन ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों, अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बहितरीनु अपडेट्स बर वक़्तु मिलंदी रहंदी।